करता कांदा खबर दो यार करे करता कांदा खबर दो यार करे उठी तो कर तू दीदार अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वाला आलिक व सहाबिक या सैयदी या हबीब अल्लाह। सरतियूं साड़ मोजो सरतियूं साड़ मोजो जे ॾिसो सभेई त सुख थी सुम्हे कान का वर पासो ॾेई मूंखां अॻेई घिरो सभु घड़ा खणी। अल्हम्दुलिल्लाह हर साल जियां हिन साल बि अज़ीम शान इंटरनेशनल इज्तिमा 14 जी शाम 15 शाबानुल मुअज़्ज़म जे बरकतुनि वारी रात शबे बेदारीअ जो प्रोग्राम दरबार आलिया दिलबराबाद शरीफ मोरो में जेका मोरो बाईपास खां दादू मोरो रोड ते 1 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़ियो आहे। हियो अज़ीम शान जलसो मुर्शिद दिलबर साईं मदनी जे अॻवाणीअ में मुनाक़िद थी रहियो आहे, जंहिंमें मुरीद ऐं मुहबत वारा लखनि जे तादाद में शरीक थींदा आहिनि। हिन रात में तिलावत कलाम पाक, नवाफिल, सलात, तस्बीह, नमाज ऐं आखिर में इज्तिमाई रुख़्तांगेज़ दुआ पिणु मुर्शिद करीम घुरण फरमाईंदा आहिनि। सभिनी मुरीदनि ऐं मुहबत वारनि खे दिल जे गहरायुनि सां दावत पेश कजे थी शरीक थी हिन रूहानी नूरानी वजदानी महफ़िल मां मुतफ़िज़ थींदा। पारां तहरीक अंसारुल मुस्लिमीन पाकिस्तान कर्मी जमायत ज़िला शुक्र हर दम दिल बरसाई